अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां था राजड़। नाज़रीन, मुतहदा क़ौमी मूवमेंट पारां कराची में फ़ौज तलब करण वारे मुतालबे खां पोइ हाणे हिन मामले ते सॼे मुल्क अंदरि बहस शुरू थी वियो आहे। ख़ासि करे क़ौमी असैम्बली ऐं सेनेट जा अॼोका इजलास बि इन हवाले सां मुख़्तलिफ़ मामलनि ते बहस कंदा रहिया। क़ौमी असैम्बली में पाकिस्तान पीपुल्स पार्टी, जमीयत उलमा इस्लाम, जमात इस्लामी ऐं उन सां गॾोगॾु मुस्लिम लीग नून बि इन राय जी हुई त फ़ौज घुराइण जे बदिरां उते को टारगेटेड ऑपरेशन कयो वञे। जॾहिं त मुतहदा क़ौमी मूवमेंट अॼु वॉकआउट कयो क़ौमी असैम्बली मां ऐं उनजो इहो चवणु हो त असांजा बेगुनाह कारकुन राति गिरफ़्तार कया विया आहिनि ऐं डॉक्टर फारूक सत्तार इजलास खां पोइ जेको मीडिया सां ॻाल्हायो उनमें उनजो इहो चवणु हो त असांखे इन ॻाल्हि जो ख़दशो आहे त असांजे कारकुननि खे किथे मावराए अदालत क़तल न कयो वञे, उन्हनि जे मथां तशदुद जा बि इम्कान आहिनि। उन खां सवाइ उनजो इहो बि चवणो हो त असांजा 50 खां 60 सालनि जी उमिरि वारा जेके बीमार माण्हू आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿिए पासे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जी कराची रजिस्ट्री में कराची बदमनी केस जी समाअत बि हलंदड़ आहे। उन दौरान जेका हिकिड़ी छिरकाईंदड़ अॼु ॻाल्हि थी उहा DIG साउथ अमीर शेख पारां कई वई ऐं सुप्रीम कोर्ट खे इहा आगाही ॾिनी वई त उते जिते बि के पुलिस ऑफिसर कार्रवाई कनि था कानून जी अमलदारी लाइ, उन्हनि खे 2 महीननि खां 3 महीननि खां पोइ ट्रांसफ़र कयो वञे थो। उनजो इहो बि चवणो हो त असां बलोच, कच्छी या मुतहदा जा कारकुन जेकॾहिं गिरफ़्तार कयूं था त उन जे नतीजे में नौजवान फौरी तौर ते रोडनि ते निकिरी था अचनि, उहे बाहियूं था ॾियनि। उन खां सवाइ मुनीर मलिक उन बि हिकिड़ो बयानु विफ़ाक़ पारां जमा करायो अॼु सुप्रीम कोर्ट में, पर उनखे सीक्रेट करार ॾिनो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, छो त उन में का अहिड़ी अहम मालूमात हुई जेका फ़िलहालु वफ़ाक़ी हुकूमत वटि सुप्रीम कोर्ट ज़ाहिर न पई करणु चाहे। अॼु चौधरी निसार जेको क़ौमी असैम्बली खे ॿुधायो हुनजो इहो चवणो हो त अंगारे जे ॾींहुं वज़ीर आज़म पाकिस्तान मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ कराची पहुची रहियो आहे, गवर्नर हाउस में हिकिड़े इजलास जी सदारत कंदो ऐं उन इजलास में गवर्नर सिंध, वज़ीर आला सिंध सां गॾोगॾु MQM जे अॻवान डॉक्टर फारूक सत्तार खे बि घुरायो वियो आहे। हाणे इन इजलास में कहिड़ो मामिलो गौर हेठि अचे थो, उते कहिड़ो फ़ैसिलो थिए थो, उहो त ख़बर पवंदी असांखे अंगारे जे ॾींहुं, पर फ़िलहालु तमामु तेज़ी सां हिकिड़ी पेशरफ़ थी रही आहे। असां अॼोके हिन प्रोग्राम में इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासूं ऐं मूंखे जॉइन कयो आहे अॼु स्टूडियोज़ में पाकिस्तान मुस्लिम लीग नून सां ताल्लुक़ु रखंदड़ सिंध जा MNA आहिनि मख़सूस सीटुनि ते डॉक्टर रमेश कुमार साहब, ऐं उन सां गॾु असां सां मौजूदु आहिनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा सीनियर अॻवान ऐं सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा साहब। जंहिं तव्हां ॿिन्ही खे भलीकार चवां थो। डॉक्टर रमेश साहब, तव्हां खां शुरू कंदासूं। गुज़िरियल 5 साल जेके हुया उन्हनि 5 सालनि दौरान अपोज़िशन में जेके वेठल पार्टियूं हुयूं, ख़ासि करे जिन में पाकिस्तान मुस्लिम लीग नून हुई, अवामी नेशनल पार्टी हुई, जमात इस्लामी हुई, ॿियूं धुरियूं हुयूं, उहे बार बार इहे मुतालबा कंदियूं रहियूं त कराची में फ़ौज घुराई वञे, उन जे वसीले ऑपरेशन कयो वञे। MQM में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेके उन वक़्तु सिंध में इतादी हुयूं, उन्हनि जी हुकूमत हुई ऐं इन्हनि जी मुखालफ़त हुई त कराची में फ़ौज न अचणु खपे। पर हाणे जॾहिं MQM बि इन मुतालबे ते अची वई आहे त कराची में फ़ौज अचणु खपे, तव्हां बि कराची जा रहाकू आहियो, कराची जी सूरत हाल छा आहे? गुज़िरियल 5 सालनि दौरान 4-5 हज़ार शहरी क़तल थी चुका आहिनि। हिन वक़्तु बि सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे, जेतोणीकि MQM रुॻो लियारी ते फोकस पई करे, पर सॼे कराची में तव्हां ॾिसो रोज़ केतिरा ई माण्हू क़तल थियनि था। त मुस्लिम लीग नून जे मौक़िफ़ में इहो फेरो आख़िर छो आयो आहे ऐं तव्हां छो था इहो सम्झो त फ़ौज जेका आहे उहा अची जेकॾहिं कराची में ऑपरेशन करे ऐं इहो जेके टारगेट किलर्स आहिनि, बताख़ोर आहिनि, उनखे ख़तमु करे, छो त हेसिताईं असां ॾिठो आहे त जेके सिविल फोर्सिस असांजूं आहिनि उहे त को कामयाबी न आहिनि माणे सघियूं। सभ खां पहिरीं त महिरबानी जो अॼु इन ख़ासि इशू ते हिकिड़ो प्रोग्राम तव्हां रखियो। पहिरीं ॻाल्हि इहो आहे त जेके बि जमहूरी क़ुवतूं आहिनि, जेके बि जमहूरी सियासी पार्टियूं आहिनि, उहे कॾहिं बि न चाहींदियूं त फ़ौज अची ऑपरेशन करे। सभ खां पहिरीं 5 साल पहिरीं MQM उन्हनि सां गॾु हुई पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट में। 2002 खां 2007 जो जेको दौरु रहियो उहो वरी बि कुझु बहितर रहियो, पर उन खां पोइ जीअं पीपुल्स पार्टी जो दौरु आयो 2008 खां ऐं साईं क़ाइम अली शाह चीफ मिनिस्टर आहिनि, 5 सालनि जे दौरान बि हालात तमामु ख़राबु रहिया, पर MQM उते गवर्नमेंट जो हिसो हुई, तंहिंजे करे उहो उन शइ खे बर्दाश्त कंदी वई। पर इतफ़ाक़नि सां हींअर जेके 2-3 महीना गुज़रिया आहिनि, इन में वधीक अञा हालात तक़रीबन साल 2 खां हालात जेके आहिनि से तमामु घणा ख़राबु थी विया आहिनि। बर्दाश्त जी हिकिड़ी हद थींदी आहे, उहो बर्दाश्त जी हद जेका आहे सा हर कंहिंजी ख़तमु थी वई हली त भई आख़िर मसइले जो हल कीअं थिए। ॻाल्हि इहा आहे त हींअर पुलिस
रेंजर्स, डीजी रेंजर्स, आईजी ॿई फेडरल अपॉइंटी थींदा आहिनि, फेडरल उते अपॉइंट कंदी आहे। पर फेडरल गवर्नमेंट जे अपॉइंट थियण खां पोइ वरी बि उहो मातहत हूंदा आहिनि चीफ मिनिस्टर जे, चीफ मिनिस्टर जे डायरेक्शन खे उन्हनि खे फॉलो करिणो आहे। इंटीरियर मिनिस्टर जो डायरेक्शन डायरेक्ट उन्हनि खे नथो ॾेई छॾे 18th अमेंडमेंट जे करे, छो त जेका आइनी जेके आहे ज़िमेदारी उन खां बि असां जमहूरी इदारा आहियूं, तंहिंजे करे उन खां बि हटणु नथा चाहियूंसि। मेन ॻाल्हि इहो आहे त कराची में अमन खपे। कराची में अमन जे लाइ जेकॾहिं गवर्नमेंट सीरियस नथी थिए, 2-3 महीना असां बि चयो त भई कंहिं नमूने सां वार्निंगूं ॾियूं, मुख़्तलिफ़ नमूने सां थींदा आयासीं, मुख़्तलिफ़ नमूने सां पहिरीं फेडरल सेक्रेटरी वियो, DGI वियो, मुलाक़ातूं थियूं, जंहिंमें ख़बर पई त कुझु सियासी इन्वॉल्वमेंट्स बि जेके आहिनि सो इन लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन में तमामु घणी आहे। हिन वक़्तु उन खां पोइ वरी इंटीरियर मिनिस्टर वियो, गवर्नर सां मिलियो, चीफ मिनिस्टर सां मिलियो, त बाबा हर क़िस्म जी असांखे एजेंसी खां जेका सपोर्ट खपे, टारगेटेड ऑपरेशन किथे किथे करणो आहे, किथे किथे अव्हांखे मालूमात ॾियणो, इवन उन्हनि खे DGIB ऐं ISI हेडक्वार्टर जे जेको हुते ब्रिगेडियर आहे उन्हनि खे SNIAT उन्हनि खे गॾु वठी वियो, चीफ मिनिस्टर इंटीरियर मिनिस्टर, वञी हुते ब्रीफिंग ॾिनई त भई हे शयूं इन्वॉल्वमेंट आहिनि। पाण वटि पुलिस में बेइंतहा सुठा ऑफिसर वेठा आहिनि, DIG अमीर शेख आहे, गुलाम नबी मेमन साहब आहे, AD ख्वाजा आहे, बशीर मेमन आहे, सुल्तान ख्वाजा आहे, माना नाले वारा, नजफ मिर्ज़ा आहे, सुठा सुठा ऑफिसर वेठा आहिनि। अॼु तव्हां सिंपल में ॾिसो त अमीर शेख जो बि हिकिड़ो मुंहिंजो तमामु भाइरनि जहिड़ो दोस्त आहे, ऐं चई त कमु करण जो जेको उन्हनि खे जेकॾहिं फ्री हैंड ॾियो न, तव्हां जेकॾहिं चवंदा हींअर मिनिस्टर को चवे या MP चवे त साईं हिते ही SHO लॻायो, हिते ही DSP लॻायो, उहे DIG खे बि ॿुधण लाइ तयारु न आहे। हिकिड़ो त असांजो जेको इहो पुलिस जे अंदरि जेको विच मां PSP खे छॾे जेके आउट ऑफ टर्न जेके थींदा हुआ, हिकिड़ो त पुलिस जो निज़ाम घणो हुननि धरम भरम कयो, पर पोइ बि सुप्रीम कोर्ट अची उनमें इन्वॉल्वमेंट करे उन शइ खे हिकिड़ो स्मूथ वे में क्लियर थियो। अॼु बि असांजी पुलिस खे दरअसल पुलिस ते हावी आहिनि असांजा सियासतदान, तंहिंजे करे पुलिस खे उन नमूने सां कमु करणु नथो ॾिनो वञे। उन जे करे MQM हिकिड़ी डिमांड रखी त साईं हाणे बर्दाश्त जी हद मथे थी वई आहे, तंहिंजे करे हाणे फ़ौज खे आंदो वञे। वरी बि असां हिकिड़ो जमहूरी हुकूमत जो हिसो आहियूं, चाहे नून लीग चाहे पीपुल्स पार्टी, उन जे करे वरी बि मियां साहब हिकिड़ी ॿियो दफ़ो वरी हिकिड़ी कोशिशि कई आहे त फेडरल कैबिनेट जो इजलास ख़सूसी इन जो सॾायो वञे, ट्यूज़डे ॾींहुं वञी उते गवर्नर ऐं चीफ मिनिस्टर सां मिली जेका बि मालूमात आहे, फेडरल एजेंसीज़ हिकिड़ो लाइन ऑफ एक्शन ॾिनो आहे त जेके टारगेटेड ऑपरेशन उहे कहिड़े नमूने सां थियणु खपनि, कीअं उहे फॉलो कनि, भली उन खे चीफ मिनिस्टर हेड करे कमेटी खे, पर उन में स्टेक होल्डर्स जी सुभाणे केरु उनजी शिकायत न करे त बाबा ही हिन पार्टी जो हुन पार्टी जो आहे, उन स्टेक होल्डर्स में जेके बि कराची में तंज़ीमूं आहिनि, चाहे उहो उहो असेंबली में आहे या न आहे, सिपा सालार थी, जमायत इस्लामी थी, जेके बि आहिनि, अक़िलत बिरादरी थी, MQM थी, मौलाना फज़ल रहमान ग्रुप थियो, पीपुल्स पार्टी थी, नून लीग, जेके बि आहिनि सभई उन कमेटी जो हिसो हुजनि, उन कमेटी में हिसो हुजनि, उहे वेही चीफ मिनिस्टर उन कमेटी खे हेड कंदो, कंहिं सां बि कंहिं क़िस्म जी नाजाइज़ी न थींदी। लाइन ऑफ एक्शन इंटेलिजेंस इदारनि जी IB हिन वक़्तु असांजो तमामु तकिड़ो इदारो पियो वञे, सिविलियन इंटेलिजेंस आहे, लाज़मी न आहे असां आर्मी इंटेलिजेंस खे इन्वॉल्व करियोसि, सिविलियन इंटेलिजेंस ई असांखे ॿुधाए थो त बाबा हे माण्हू आहिनि, बाक़ाइदे निशानदेही थियल आहिनि त हे माण्हू इन्हनि शयुनि में, हिननि क्राइम में इहे इन्वॉल्व आहिनि, सॼी रिपोर्ट आहे। पर असांजी एतिरी माना असां बेहस आहियूं जो असां उन्हनि जे ख़िलाफ़ु टारगेटेड ऑपरेशन नथा करे सघूं। असांजी पुलिस बि करे सघे थी, पर पुलिस खे करणु नथो ॾिनो वञे, उन जे लाइ हिकिड़ी बाक़ाइदे जॉइंट मीटिंग रखे, सभिनी स्टेक होल्डरनि खे मिलाए, सुठो अॼु इहो थी आहे त इहा जेका नेशनल असेंबली में बहस थी, इहा बहस सिंध गवर्नमेंट में थी आहे। अॼु खां कल्ह बि हिकिड़ो प्रोग्राम मुंहिंजो हो TV ते, टियों ॾींहुं बि मां ॿिन्ही प्रोग्रामनि में इहा ॻाल्हि कई, उन में पीपुल्स पार्टी जो शर्जील मेमन साहब बि उन PTV वारे प्रोग्राम में टियों ॾींहुं हो, ऐं उन खां सवाइ सलाउद्दीन हैदर बि हो। मूं चयो सुठी ॻाल्हि इहा आहे त तव्हां नेशनल असेंबली में जेको अॼु बहस पियो थिए, प्रोविंशियल जेकॾहिं असां सभु हिकिड़ो चाहियूं था त 18th अमेंडमेंट खां पोइ प्रोविंशियल ऑटोनॉमी खे डिस्टर्ब न कयो वञे, त सुठी ॻाल्हि इहा आहे त तव्हां पहिरीं सिंध गवर्नमेंट जे अंदरि जेकॾहिं पीपुल्स पार्टी नथी सॾाए, छो त पीपुल्स पार्टी ॾिसे थी त बाबा असांजी गवर्नमेंट जी हिन लाइ रिक्यूज़िट त MQM उते करे थी सघे न, हुते रिक्यूज़िट करे उते इन शइ खे बहस बनाए, ऐं उते इहा शइ जेकॾहिं थी आहे
ये स्टेक होल्डर उते बि ठही थी सघिया त नेशनल गवर्नमेंट जी इन्वॉल्वमेंट ई न थी आहे ऐं हिते सिंध गवर्नमेंट उन खे पर हाणे सिंध गवर्नमेंट खे इहा सो बि लिखियल न हुई जो वरी बि नेशनल गवर्नमेंट फेडरल गवर्नमेंट उन लेवल ते जेको सो इन्वॉल्व थी ऐं ट्यूज़डे खां पोइ इन ते बाक़ाइदे लाइन ऑफ एक्शन जो हिकिड़ो बाक़ाइदे हिकिड़ो दाइरो थींदो त हिन नमूने सां कबो ऐं को ॿाहिरीं फोर्स न ईंदी नई फ़ौज जी को इन्वॉल्वमेंट हूंदी इहा ई असांजी सिविलियन इंटेलिजेंस हूंदी इहा ई असांजी आर्मी जी इंटेलिजेंस भली हूंदी पर असांजी पुलिस जे थ्रू ऐं रेंजर्स जे थ्रू तमामु असां में पुलिस जे अंदरि रेंजर्स जे अंदरि तमामु सुठा आयल ऑफिसर वेठा आहिनि पर उन्हनि खे कमु कीअं करिणो आहे कीअं उन्हनि खे आज़ादु छॾिणो आहे कीअं टारगेटेड ऑपरेशन करिणो आहे उहो हिकिड़ो प्रोग्राम तइ थींदा त जीअं उन में का सियासी इन्वॉल्वमेंट न थिए कराची में अमन क़ाइमु थिए कराची में ॾिसो न बिज़नेस कम्युनिटी बि रोडनि ते अची वई आहे चलो वरी वरी अचां थो तव्हां ते डॉक्टर साहिबु जेका ॻाल्हि मूं डॉक्टर रमेश साहब सां कई त MQM तव्हां सां गॾु जेसिताईं इतादी हुई तेसिताईं त उहो फ़ौज जी मुखालिफ़ हुई हाणे तव्हांखे छा थो नज़र अचे MQM जो मुतालबो छो कयो आहे आख़िर उन में सभिनी खां वॾो एलिमेंट लियारी जो आहे या ज़िमनी चूंडुनि में फ़ौज मुक़ररु करण वारो आहे या हिन खां वधीक जेकॾहिं चऊं त लोकल गवर्नमेंट वारो जेको बिल तव्हां MQM जे जेको ख़्वाहिश हुन बिल्कुलु उबतड़ आंदो आहे उनजो रद्द अमल आहे छा था ॾिसो कीअं था ॾिसो हाणे MQM पॉलिटिकल पार्टी आहे हुनजो पंहिंजो मुतालबो कहिड़ो बि थी सघे थो पर हाणे हुनजे मुतालबे जी माना इहा न आहे त हुन ते अमल दरामद थिए सभ खां पहिरीं त जॾहिं पॉलिटिकल गवर्नमेंट्स हूंदियूं आहिनि हुन पॉलिटिकल गवर्नमेंट्स में अगरि पॉलिटिकल गवर्नमेंट्स ख़ुदि फ़ैसिलो इहो चवनि त फ़ौज खे घुरायो पोइ असां कमकार छॾे फ़ौज जे हवाले करे वञूं इहो हिकिड़ो बिगिनिंग आहे त बाबा माशला खे जे लाइ रस्तो हमवार थिए त उहा सूट कंहिं बि पॉलिटिकल पार्टी जे लाइ नथी करे जेका हुननि हींअर कई आहे सो हाणे हुनजो मुतालबो आहे हुनजी मर्ज़ी जेको बि कनि पर पॉलिटिकल गवर्नमेंट खे इहो एक्सेप्टेबल कान्हे इन खां पहिरीं बि 93 ऐं 96 जे दौरान पुलिस ऐं रेंजर गॾिजी एक्शन कयो इनफैक्ट पुलिस ई एक्शन कयो ऐं उन में ठीकु ठाकु लॉ एंड ऑर्डर कंट्रोल थी वियो नसरुल्लाह बाबर वारो उन खां पोइ जेका आहे सा जॾहिं माशला आई ऐं माशला परवेज़ मुशरफ जी आई उन्हनि ख़ुदि जेको आहे सो अहिड़ा इक़दामात कया जेके टेररिस्ट जेके कराची में वरी ताक़तवर थियणु शुरू थिया 2002 ऐं 2007 ऐं जॾहिं असांजी हुकूमत आई ऐं रिकन्सिलेशन जे बुनियाद ते असांजी हुकूमत हली ट्रांज़ेक्शन ऑफ डेमोक्रेटिक फ्रेज़ हो उन में असां कोशिशि कईसीं शुरू वारे वक़्त में मुस्लिम लीग नून बि असां गॾु हुई फेडरल गवर्नमेंट में त बहरहाल हाणे मिसाल जे तौर ते मुस्लिम लीग नून पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं ॿियूं पॉलिटिकल पार्टीज़ उन्हनि चयो त बाबा पुलिस खे मज़बूत कयो वञे ऐं एक्शन कयो वञे ठीकु आहे फेडरल गवर्नमेंट में मुस्लिम लीग नून आहे असां बि हुन जा हथ मज़बूत कया आहिनि की हू 5 साल हुकूमत करे ऐं हुननि अगरि उहो एक्शन करणु था चाहिनि जेके 18 अमेंडमेंट जे हिसाब सां कुझु असांजा पावर आहिनि सूबनि जा कुझु हुननि जा सेंटर में पावर आहिनि त ठीकु आहे इहो एक्सपेरिमेंट आहे थिए सुठी ॻाल्हि आहे असांजी न का टेररिस्ट विंग आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी न ई जेका सा ॿी का ॻाल्हि आहे पर साॻे वक़्त में पंजाब में बि थियणु ज़रूरी आहे पंजाब में सेक्रेटेरियनिज़म जेका उरूज ते थी वई आहे पंजाब जी सेक्रेटेरियनिज़म जी किलिंग सिंध में थियनि पियूं KP में थियनि पियूं बलूचिस्तान में थियनि पियूं त जेका सेक्रेटेरियनिज़म पंजाब में आहे वफ़ाक़ी हुकूमत हुननि जी आहे पंजाब में हुकूमत हुननि जी आहे त पंजाब में बि हू कनि डॉक्टर साहब तव्हांजी चलो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी का टेररिस्ट विंग कोन्हे अस्करी विंग कोन्हे पर अमन कमेटी छा आहे अमन तव्हां उहो त इल्ज़ाम आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ठाही आहे अमन कमेटी खे असां ॾिसूं इलाही पहिरीं लास्ट 2 सालनि में करे छॾियो आहे ऐं हू जेका सा कलदम तंज़ीम थी वई आहे ऐं का अमन कमेटी नाले सां अख़बारनि में भले स्टेटमेंट अचे पर उहा एग्ज़िस्ट नथी करे पर उन अॻुवान तव्हांजा पोलिंग एजेंट हुआ हिननि इलेक्शन्स में ऐं हाणे इलेक्शन्स खां पोइ साईं काइमरी शाह जेको आजाणे में वियो ॾिसो ॻाल्हि ॿुधो आजाणे में वियो न वियो असां हुनखे ॾिसोन कयूं था नंबर 1 ॻाल्हि हू एग्ज़िस्ट नथी करे तंज़ीम अहिड़े नमूने पोइ हाफ़िज़ शहीद जी तंज़ीम आहे जंहिंखे हे पैट्रनाइज़ पिया कनि या तालिबान आहिनि उनखे मुस्लिम लीग नून पैट्रनाइज़ थी करे उनजी अक्सरी विंग आहे उन तालिबान ऐं उन हाफ़िज़ सईद जे करे पंजाब ऐं सॼे पाकिस्तान में हिननि जेको इलेक्शन विन कई आहे पोइ इहे दलीलूं त असां बि ॾेई सघूं था त मुस्लिम लीग नून बि भरी इल्ज़ाम कोन्हे
छाजे तालिबान खे सपोर्ट कई आहे, PTI खे बि तालिबान सपोर्ट कई आहे, जंहिंजे करे इहे इलेक्शन रिज़ल्ट्स आयूं त बहस त इलाही थी सघे थी। पर जॾहिं असीं चऊं था हे ॾिसूं था कनि त पोइ चवंदा तालिबान असांजा कोन्हनि। अहिड़े नमूने अमन कमेटी त ऑलरेडी एग्ज़िस्ट ई नथी करे। सही, उहो पेपर में ज़रूरु एग्ज़िस्ट करे थी, मगर एज सच हुनजी ऑर्गेनाइज़ेशन का बि एग्ज़िस्ट करे। चलो सर, टाइम थियो ब्रेक जो। नाज़रीन, हलूं था ब्रेक ते, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां ॻाल्हि पिया कयूं कराचीअ जी सूरत हाल ते। डॉक्टर साहब, हिकिड़ी त ॻाल्हि जेका हाणे डॉक्टर करीम सभु साईं जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। मुंहिंजी हमेशह आदत रहंदी आहे त मां शोर शराबो घटि सुकून सां पहिरीं ॻाल्हाईंदो आहियां, सुकून सां ॿिए जी ॻाल्हि ॿुधंदो आहियां, पोइ पॉइंट वाइज़ जवाबु ॾींदो आहियां। सही, थोरे में इहा पहिरीं ॻाल्हि त पीपुल्स पार्टी खे इहो मञणु खपे त असांजी गवर्नमेंट कराची में लॉ एंड ऑर्डर खे बहितर करण में फेल थी चुकी आहे। ठीकु, 6 सालनि खां यार रोज़ाना उहो को ॾींहुं कोन्हे जंहिं ॾींहुं 8-10 माण्हू नथा मरनि। हिकु घर जो बि जेकॾहिं कोई हलियो वञे, मां तव्हांखे ॿुधायां अगवा जूं वारदातूं केतिरियूं आहिनि, माण्हू मरण खां सवाइ। एंटीरियर सिंध जे अंदरि, कराची जे अंदरि हींअर असां त कल्ह त नओं केस आयो आहे त नेवल इंटेलिजेंस वारा पिया माण्हू तव्हां बुंगल अगवा कनि। नेवल इंटेलिजेंस जा अहलकार केर बि कंहिंजी ड्रेस में अचे थो, नेवल हेडक्वार्टर में वञी माण्हू रखनि था, बुंग वठी वरी हुतां आज़ादु था कनि। उहा ॾिसो, इंटेलिजेंस असांजी, चाहे आर्मी इंटेलिजेंस चाहे सिविल इंटेलिजेंस, एॾी असांजी मज़बूत आहे। जेकॾहिं असां उन सां राब्तो रखी सही नमूने सां जेकॾहिं रुगो IG ऐं DIGs खे जेकॾहिं पावरफुल करियूं, लोकल लेवल ते इन पुलिस में इन्वॉल्वमेंट पंहिंजी ख़तमु करियूं, पंहिंजी दादागिरी जेकॾहिं ख़तमु करियूं त वधीक। साईं खे हमेशह चवंदा आहियूं त बाबा माण्हू हमेशह पहिरीं पंहिंजो घर बहितर करे, उन खां पोइ पंजाब जी ॻाल्हि करे। पंजाब में त ख़ैर मसइला बि न आहिनि, पर पंजाब में ॾिसो त टारगेटेड ऑपरेशन हींअर लाहौर में केॾो वॾो माना हिकिड़ो ग्रुप जेको सो पकड़ायूं, उहे इंटेलिजेंस हुननि खे इन्फॉर्म थिए थो। बलोचिस्तान में जेका बि दहशतगर्दी थिए थी उनजा लिंकेज वञी लाहौर सां था मिलनि। इहा ॻाल्हि त तव्हां मञो? मां तव्हांखे ॿुधायां, बलोचिस्तान जे अंदरि कॾहिं चवंदा त बाबा ईरान सां मिलंदा, कॾहिं चवंदा त इंडिया सां मिलंदा, कॾहिं चवंदा त तालिबान सां मिलनि था। बलोचिस्तान वरी उहो नओं टॉपिक हिकिड़ो थींदो वञे, उन ते जेकॾहिं डिबेट करणी आहे त उहो बि करे सघूं था। पोइ तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम कलाक खां 2 कलाक करणो पवंदो। हिन वक़्तु कराची जो मेन जेको इशू आहे, असांजी गवर्नमेंट खे सीरियस, असांखे होम मिनिस्टर त घटि में घटि असां ॾिसो साफ़ सुथरा माण्हू असां वटि वेठा आहिनि। इन पीपुल्स पार्टी में साफ़ सुथरा माण्हू न आहिनि। डॉक्टर सिकंदर मंदड़ो आहे, जाम तमाची आहे, मेहताब ॾियनि, माना सुठा क्रेडिबल माण्हू आहिनि। कंहिं हिकिड़े माण्हू खे बि जेकॾहिं जवाबदारी ॾियनि त बाबा लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन बहितर कर, तोखे फ्री हैंड आहे, सभु कुझु थी सघे थो, रुगी सियासी इन्वॉल्वमेंट ख़तमु करे। बाक़ी जेकॾहिं सम्झंदा त न, वरी चवंदा त साईं नून लीग भली आज़माए। भई नून लीग कंहिं बि क़िस्म जी इन नमूने जी नथी चाहे कि अफ़रा तफ़री, पर नून लीग चाहे थी त जेकॾहिं नेशनल असेंबली में को इशू आयो, जेकॾहिं का पार्टी खणी अचे थी त उन खे लाज़मी उन खे ॿुधणो आहे, उन जो हल कढणो आहे। महिरबानी करे 6 साल मिलिया, इहो असां 4 सूबनि में असांजूं हुकूमतूं हुयूं, 3 सूबनि में, पर 4थे सूबे में ठीक ठाक पीपुल्स पार्टी जी रिप्रेज़ेंटेशन हुई। अॼु बलोचिस्तान 0 थी वियो, फ्रंटियर ऐं पीपुल्स पार्टी ऑलमोस्ट 0 जे क़रीब आहे। सिर्फ़ु सिंध में वञी बचायूं, ऐं जेकॾहिं सिंध में ही सूरत हाल रही, अक़लियत त हू बि बाग़ी थींदी पई वञे, छो त मेजर अक़लियत जो पार्ट आहे, 20% अक़लियत हुते आहे। जेका पॉपुलेशन आहे सिंध जी, उन सिंध जे अंदरि 20% अक़लियत आहे, 30% जेका आहिनि सा उर्दू स्पीकिंग आहिनि, 30% ताईं उहे अची विया आहिनि। 50% माना इहो थो थी वञे, बाक़ी 50% में ॿिया माण्हू था रहनि। उन में सिंध जी हुकूमत पंहिंजे हथनि मां वञाई वेई रहंदा। वरी बि हिकिड़ो इहो टाइम मिलियो आहे सिंध खे अक़लियतूं जिते भई न थरपारकर हमेशह पीपुल्स पार्टी हाराईंदी रही, हिन इलेक्शंस में पीपुल्स पार्टी खटियो आहे। हाणे खिपरे वारी सीट जिते अक़लियतूं थरपारकर में जेकॾहिं पीपुल्स पार्टी जेकॾहिं इलेक्शन खटी आहे, उन में असां बिल्कुलु पीपुल्स पार्टी खे अक़लियत वोट असां ॾिना। उहो इन जे करे ॾिना जो साम्हूं असां वटि जेको माण्हू उहो अरबाब गुलाम रही, उनखे अक़लियत वोट नथे ॾियणु चाहियो।
उन जे करे जो हुन इलेक्शन खां अॻु में अक़लियत जे लाइ हिकिड़ो पंफलेट विराई, अक़लियत जे लाइ हिकिड़ो पंफलेट विराई त बाबा अक़लियत खे जेको वोट ॾींदो उहो काफ़र थींदो, माना इन नमूने जो को पंफलेट मूं त उहो मेन ॻाल्हि आहे हींअर बिज़नेस कम्युनिटी ताजर इताद जेको आहे डेली जुड़िया बाज़ार बंदि हुजे, डेली मोबाइल मार्केटूं बंदि हुजे, तव्हां आराम सां तव्हां इस्लाम जे लाहौर में हलो था नी, ॿ मोबाइल तव्हां हथ में रखी हलो, तव्हांखां केरु फुरे नथो। हुते उहो को माण्हू ॿुधायो, उहो कराची खे सुञाणो, असां कराची खे सुञाणूं, कराची जा इहे वापारी इन्हनि जा लिंकेजिस कंहिंसां आहिनि, केरु इन्हनि खे पैट्रनाइज़ थो करे, केरु इन्हनि खे 63% इकानमी जे अंदरि कराची जो जेको शहर आहे न, मां तव्हांखे ॿुधायां जेके वॾा इंडस्ट्रियलिस्ट वेठा आहिनि उन में 20-30% हूंदा MQM सां, पर असां माइनॉरिटी कम्युनिटी थोरो ब्रीफ कयां। हींअर जेके टॉप 10 एक्सपोर्टर आहिनि, उन टॉप 10 एक्सपोर्टर में 4 ॼणा जेके आहिनि सो हिंदू कम्युनिटी खां था अचनि, बिल्कुलु 4 ॼणा हिंदू। जेको इंटीरियर सिंध जे अंदरि जेको चांवरनि ऐं कपाह जो जेको वापारु थिए थो सिंध जे अंदरि, उन में 80% शेयर माइनॉरिटी कम्युनिटी जो आहे। असांजो उहो को माण्हू बचियल न आहे जंहिंखे चिठियूं, जंहिंखे फोन, जंहिंखे ॿार अॻवा था थी वञनि लिया, केरु पुछण वारो न आहे। हींअर 3 ॼणा रुगो आहिनि रिसेंटली इन हफ़्ते 10 ॾींहंनि जे अंदरि हिंदू कम्युनिटी जा टारगेटेड अॻवा थिया आहिनि, केरु पुछण वारो न आहे। स्कूल में ॿार जेकॾहिं वञनि था केरु करे थो, सॼी ख़बर आहे, इन में को ॻाल्हि आहे कंहिंखे कोन्हे ख़बर। माना हुन में तव्हां सम्झो कराची जे अंदरि जेका ई बदमनी थिए पई हिनखे हुकूमत जी MQM जे फेवर में न आहियां, पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे क्लियर ॿुधाए छॾां, जेके बि इहे अॻवा जूं वारदातूं थियूं आहिनि, जेके बि अगवा जूं वारदातूं थियूं आहिनि ख़ासि करके असांजी हिंदू कम्युनिटी में, उन में जेके बि साबितियूं आयूं उन में किथे बि MQM नज़र न आई। सही, चलो उन में सिधी MQM नज़र न आई है। MQM खां सवाइ मां चवंदो चाहे MQM जो माण्हू हुजे, चाहे ॿी कंहिं सियासी पार्टी जो हुजे, ॾुआरी कंहिं बि सियासी पार्टी सां लाॻापो हुजे, उहो ॾुआरी मीन्स ॾुआरी आहे। अॼु असांजो चीफ जस्टिस वटि IG चवे मां बेवस आहियां, DIG चवे मां बेवस आहियां, यार असांखे अञा ताईं जेकॾहिं असीं न सोचंदासीं, असीं चवंदासीं त न साईं सिंध गवर्नमेंट जी असीं ॻाल्हि करियूं था, पोइ पंजाब में फौज घुरायो, मसइलो आहे हिन कुंड ते अवां ऑपरेशन करियो, हिन कुंड ते मसइलो आहे कराची जो अवां ॻाल्हि करियो त बाबा लाहौर में फौज घुरायो। MQM 10 साल इहो ई चवंदी रही, जॾहिं बि ॻाल्हि कराची में थी फौज घुराइण जी, उतां हथियार हथ करण जी, त MQM चवंदी सॼे मुल्क में कयो, कराची में छो था कयो? बिल्कुलु चवंदी, पाण उन शइ ते न वञूं न, पार्टीबाज़ी में छो था वञूं? कराची पीपुल्स पार्टी जो शहर आहे, कराची नून लीग जो शहर आहे, कराची मुंहिंजो शहर आहे, कराची डॉक्टर करीम जो शहर आहे, कराची तव्हांजो शहर आहे, फौज जे वसीले छो नथा करियो? फौज के इन्वॉल्व छो नथा करियो? हाणे फेडरल गवर्नमेंट वरी बि चाहियूं था त पुलिस के ऐं IB के हिकु दफ़ो वरी हिकिड़ो चांस ॾियो त उहो इंडिपेंडेंटली कमु कनि। डॉक्टर साहब हिकिड़ी ॻाल्हि मूंखे रुगो ॿुधायो, तव्हां कन्विंस आहियो त 6 साल थिया पीपुल्स पार्टी जी हुकूमत खे उन कुझु कोन कयो, असांजी इहा ई पुलिस आहे, इहा ई रेंजर्स आहे, तव्हांखे हाणे इक़्तिदार मिलियो आहे, फेडरल गवर्नमेंट मिली आहे तव्हांखे, तव्हां कयो बिस्मिल्लाह, तव्हां फौज जे ज़रिए ऑपरेशन कयो। असांजी पहिरीं इहा कोशिशि आहे त हिन वक़्तु जेका रिपोर्टूं आयूं आहिनि उन रिपोर्ट्स में इहो आयो आहे त टारगेटेड ऑपरेशन या अमन अमान कामयाब इन्ही जे करे नथो थिए त पुलिस या पुलिस के न उन जो मां तव्हांखे ब्रीफ करियां, पुलिस के ऐं DG रेंजर्स के फ्री हैंड न आहे। जेकॾहिं उन सियासत जे वर न चाढ़ियो न, इशू के सियासत जे वर न चाढ़ियो, पाण चओ था त 6 साल थिया आहिनि पीपुल्स पार्टी के, सैयद कायम अली शाह चीफ मिनिस्टर आहे, पुलिस बि आहे, रेंजर्स चीफ मिनिस्टर जेको आहे कमांड कंदो, 245 आइन जो आर्टिकल चवे थो, तव्हां आर्टिकल देखो हर जगह पाण फॉरेन जेकॾहिं हींअर 3 महीने जे अंदरि जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट आर्टिकल 245 जेकॾहिं अप्लाई करे त पोइ हरू भरू हिकिड़ी अफरा तफरी वधी वेंदी। उन जे लाइ हिकिड़ो फर्स्ट स्टेप आहे, फर्स्ट स्टेप इहो आहे त पुलिस ऐं रेंजर्स खे फ्री हैंड ॾियण जे लाइ चीफ मिनिस्टर जी कमांड ज़रूरु हूंदी, पर उन में चीफ मिनिस्टर जा इहे जेके यस मैन जेके हूंदा MPs MNAs उहे उनजा पार्टीज़ में न हूंदा, उन में ताजर इताद हूंदी, उन जे अंदरि 3 महीना थिया आहिनि त सूबाई हुकूमत में कमु करणु ॾियो। तव्हां हेतिरो खणी इशू ठाहियो आहे, असेंबली में बीठा आहियो, चौधरी निसार प्रेस कॉन्फ्रेंस थो करे, अङाणे ॾींहुं तव्हां इजलास रखियो आहे, कैबिनेट जो स्पेशल इजलास पिया कॉल कयो, इन मां नज़र त अचे पियो त इन मामले
जो फ़ाइदो मुस्लिम लीग नून खणण पई चाहे ऐं हाणे 3 महीननि में तव्हां त इहो पिया ज़ाहिर मां कयो तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि वरी तव्हां क्लियर करियां त PMLN जी गवर्नमेंट कराची खे ही ॿुॾंदो नथी ॾिसी सघे। चलो अचूं था। उनजो रीज़न वरी तव्हां ॿुधायां अचूं था। त जेका असांजी चाइना जी जेका इन्वेस्टमेंट आहे न डॉक्टर साहब वरी अचूं था टोटल कराची ते डिपेंड करे। इन ते ॻाल्हायूं। लॉ एंड ऑर्डर बेहतर न थींदो, इकोनॉमी बेहतर न थींदी। कराची 63% इकोनॉमी जे शहर आहे उते, असांजी रेवेन्यू जनरेशन जो 63%। चलो अचूं था। उनखे असीं कीअं ई ॿुॾंदो ॾिसूं? उनजे लाइ पहिरीं पुलिस ऐं रेंजर्स खे आज़माइबो ऐं उन खां पोइ अचूं था। डॉक्टर साहब मुख़्तलिफ़ दूरियूं आहिनि, तव्हां मीडिया ते बि ॾिठो हूंदो, कुझु अख़बारुनि बि लिखियो आहे, उनमें तसुर उन्हनि दूरियुनि जो उहे दूरियूं इहो पिया ॾियनि त MQM ऐं मुस्लिम लीग नून जी का मिली भगत आहे ऐं उहे चाहिनि पिया त पाकिस्तान पीपल्स पार्टी छा त छो त ॿियनि 3 सूबनि जी त सूरताल तव्हांजे असांजे साम्हूं आहे। डॉक्टर साहब ज़िक्र कयो त बलूचिस्तान में 0 आहे, KP में थोरी घणी नुमाइंदगी मिली, पंजाब में, सिंध में इहो आहे सिंध जे माण्हुनि अंधो एतमाद कयो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे 2008 जे भेट खां बि वधीक मैंडेट हींअर ॾिनो आहे ऐं पर मुस्लिम लीग नून खां शायदि हज़म नथो थिए ऐं MQM खे हिन भेरे तव्हां उन क़िस्म जूं जेके उन्हनि जूं शर्तूं न मञियूं। इन करे हीअ गॾिजी का साज़िश हिकिड़ी का थ्योरी आहे हिकिड़ी मार्केट में त हीअ का साज़िश आहे गॾियल जंहिं ज़रिए उहो सिंध हुकूमत खे ख़तमु करे उते को गवर्नर राज लागू करणु या इन क़िस्म जी कंहिं क़दम ॾांहुं हीअ पहिरीं विख खई आहे ऐं हिनखे बुनियादु बणाए अॻिते हली पीपल्स पार्टी जी हुकूमत ख़तमु कई वेंदी। ॾिसो, 2 टे ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त साईं असांजो भाउ आहे, दोस्त आहे ऐं डॉक्टर साहब बि आहे, इलाही रिस्पेक्ट आहे साईं जे लाइ, पर हाणे साईं अक़लियत जो लफ़्ज़ इस्तेमालु करे थो। असांजी पीपल्स पार्टी जे फ़िलसफ़े में असीं अक़लियत नथा मञूं हिननि खे, असीं हिननि खे वधि में वधि नॉन मुस्लिम करे मञूं था। सो दे आर पार्ट एंड पार्सल, एवरीबडी इज़ इक्वल असांजे फ़िलसफ़े जे हिसाब सां। अगरि उन फ़िलसफ़े खे बि ॾिसिजे त सिंध जे सूफ़ी फ़लसफ़े में उहे सिंधी आहिनि। हाणे ॾिसो, थरपारकर जेको बुरो कमु आहे अक़लियत जे खाते में। साईं हाणे मूंखे ॻाल्हाइण ॾियो साईं, तव्हां महिरबानी तव्हांजी। थरपारकर, तव्हांजो उमरकोट, तव्हांजो सांगड़, हिते जेके सो इलेक्टोरल जेके असांजा MNAs जेके थी था अचनि उन में नॉन मुस्लिम जो तादादु ठीकु ठाकु आहे। किथे 40% आहे, किथे 60% आहे, किथे 70% आहे। ऐं असांखे फ़ख़्रु आहे त असांजो दोस्त डॉक्टर महेश मलाणी फर्स्ट नॉन मुस्लिम आहे राणा चंद्र सिंह खां पोइ जेको जनरल सीट ते इलेक्ट थी करे आयो आहे। त इहो क्लेम साईं जो ग़लति आहे त सभु हिननि सां गॾु आहिनि, असां सां गॾु ठीकु ठाकु नॉन मुस्लिम्स आहिनि, ख़ासि तौर ते इन ज़िलनि जंहिंजी मां ज़िक्र पियो कयां। हाणे ॿियो जेको ॻाल्हि इहो आहे त जेको आहे सो असां ज़रूरु चाहींदासीं त अमन अमान थिए, पर इहो चीज़ बि सोचणु जहिड़ी आहे त पाकिस्तान जी जेके मिलिट्री रिजीम्स में फॉरेन पॉलिसीज़ रहियूं आहिनि उन करे न रुगो कराची जेको सिंध जी राजधानी आहे पर मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाकिस्तान में इंटरफेरेंस आहिनि, न रुगो लोकल जेके गैंगस्टर्स आहिनि, विंग्स आहिनि, पर इंटरनेशनल प्लेयर्स बि आहिनि। ठीकु आहे न। हींअर जेको लाइन ऑफ कंट्रोल ते जेको कुझु थिए पियो या अफ़गानिस्तान में जेको कुझु थिए पियो या कश्मीर में जेको कुझु थिए पियो त उनजो इफेक्ट बि सॼे पाकिस्तान में थिए पियो। इहे सभु चीज़ूं असांखे ॾिसणियूं आहिनि। इन में कसूरवार पॉलिटिकल पार्टीज़ घटि आहिनि। हाणे जेसिताईं थ्योरीज़ जो तालुक़ु आहे त थ्योरी ज़रूरु ॾिसो न, अगरि मुस्लिम लीग नून सां असां हलिया आहियूं, हुननि 5 साल हुकूमत असां कई आहे, हुननि बि कई आहे। असांजो जेको फ़िलसफ़ो इहो आहे त पाकिस्तान में 4-5 इलेक्शन्स थियनि रेगुलरली 5 सालनि खां पोइ, ऐं असीं चाहींदासीं त हीअ बि 5 साल टेन्योर पंहिंजा पूरा कनि। जेकॾहिं मिलिट्री खे असां इंटरवेन करायोसीं कराची में त सुभाणे मुतालबो ईंदो बलोचिस्तान में अञा ताईं काबीना कान ठही आहे, ऐं पोइ बलोचिस्तान में बि जेको आहे सो फ़ौज अचे या उते बि डेमोक्रेटिक प्रोसेस ड्रिल थिए या गवर्नर रूल थिए। इमरान ख़ान जेको हिकिड़ो पॉलिटिकली हिकिड़ी इमेच्योर माण्हू आहे, उनजी स्टेटमेंट आई आहे त आउं केॾी महिल बि हीअ असेंबली तोड़े छॾींदुसि। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं 2 सूबनि खे चेन ऑफ इवेंट्स खे तव्हां रखो त पोइ हे बि बची कोन सघंदा, हिते बि 3rd 4th सॼे पाकिस्तान में अची वेंदी। तव्हां नथो सम्झां त मुस्लिम लीग नून या मियां साहब इन हद ताईं वेंदा, छा जो पॉलिटिकल एक्सपीरियंसिस हिननि खे इलाही कुझु सेखारियो आहे। हाणे अचो ॾिसो त MQM छा थी चाहे। MQM जे बारे में मां कोई तबसरो नथो करणु चाहियां, वक़्तु ॿुधाईंदी छा थिए पियो। बाक़ी असां इन चीज़ लाइ राज़ी आहियूं, असीं चाहियूं था त राउंड द क्रॉस कराची में जेको पुलिस जो टारगेटेड ऑपरेशन थिए, भले हुनमें फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसीज़ बि इन्वॉल्व हुजनि,
ऐं जेके बि ॾोहारी आहिनि उनखे झलियो वञे ऐं हुननि खे कैफ़िर किरदार ताईं पहुचायो वञे। न पर डॉक्टर साहब टारगेटेड ऑपरेशन त तव्हां गुज़िरियल 5 सालनि में बि कयो, जी। तजुर्बा केतिरा कंदो? कराची न पोइ फ़ौज जे हवाले त असीं नथा चाहियूं, न असीं पर नथा चाहियूं पोइ त हल फ़ौज जे छा हवाले। आहे? ॾिसो उन जो हल इहो ई आहे 93 खां 96 ताईं शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा कयो। इन खां पहिरीं नवाज़ शरीफ़ साहिब बि 90s में जेको शुरू वारे अरसे में बिल्कुलु। पुलिस जे थ्रू ई ऑपरेशन करायो हो ऐं पुलिस जे अंडर कमांड ऑपरेशन इंटीरियर सिंध में बि थियो दाड़ियुनि जे ख़िलाफ़ ऐं जेको आहे सो कराची में बि हुननि स्टार्ट कयो, असां कंटिन्यू कयो ऐं उन में बिल्कुलु इहे जेके सो टेररिस्ट जेके हुआ ॾोहारी हुआ उहो भॼी विया। उहो त एमकेएम टारगेटेड ऑपरेशन हो न। असां त इहो नथा चऊं। ॾिसो ॻाल्हि ॿुधो ॾिसो इहो ई हिकिड़ो हल आहे, या त पोइ इहो आहे ॿियो हल त तव्हां फ़ौज जे हवाले करे छॾियो सॼो पाकिस्तान, पोइ फ़ौज अची करे हलाए फ़ौज जे हवाले न, तव्हां सिविल हुकूमत जे हवाले आहे, सिंध हुकूमत जे हवाले आहे, तव्हां वटि वज़ीर दाख़िला कोन्हे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, कानूनी तौर ते अगरि कराची फ़ौज जे हवाले थिए थी, सभ खां पहिरीं इहो थींदो त हिते जेको सो लॉ छा जेको सो ह्यूमन राइट्स जी ॻाल्हि लॉ तव्हां जेको कोर्ट्स में कोन वञी सघंदो ऐं इहे सभु इशूज़ ईंदा त जेको आहे सो जनरली अवाम खे तव्हां जमहूरियत पसंदि आहियो, तव्हां नथा चाहियो त फ़ौज अचे, इंसानी हक़ मुअतल थियनि, अदालतूं जे दायरे इख़्तियार खां ॿाहिरि हलियो वञे मामिलो, त तव्हां आख़िर छो नथा करियो? तव्हां ॿियो भेरो तव्हांखे हुकूमत मिली आहे। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, असां टेररिस्ट असां गिरफ़्तार कया मुख़्तलिफ़ वक़्तनि में, उनखे न असां कोन अदालतूं छॾे ॾिनियूं, अदालतूं सोयो मोटो एक्शन खणनि थियूं सिंध में अची करे। अदालतूं छो न थियूं सोयो मोटो एक्शन खणनि पंजाब में जिते टेररिज़म जी जेका सो सेक्रेटेरियन तंज़ीमूं टेररिस्ट तंज़ीमूं उते पनपनि पियूं पैदा पियूं थियनि, उते छो नथियूं करे? जिते हू ॾिसनि था अदालतूं ॾिसनि थियूं त हुननि जा पंहिंजा इंट्रस्टेड आहिनि, उन हिसाब सां फ़ैसिला थी करे। हाणे अदालतनि जे इहे रिमार्क्स सां या सुबुह थिए थी असीं रिमार्क्स अदालतनि जा शुरू था थियनि, कहिड़े बि कोर्ट जूं, बाबा फलाणो ही लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ जा माण्हू ख़राबु, पुलिस ख़राबु, फलाणा ख़राबु, पोइ कीअं थींदो? तव्हां हुनखे मॉरली तव्हांखे बूस्ट न कंदो, जेके तव्हां पंहिंजे लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ खे दैट इज़ पुलिस खे द रेंजर्स खे हुनजी तव्हां तज़ली कंदो, त ऑफिसर्स जी तज़ली कंदो, रिमार्क्स पिया ईंदा, पोइ तव्हांजा सिस्टम ख़राबु थी वेंदा। असांखे गुज़िरियल 5 सालनि में अदालतनि जेको आहे असांजी इकनॉमिकल पॉलिसीज़ खे रोकियो, ट्रांसफर पोस्टिंग खे हिननि रोकियो, उन खां पोइ लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ पुलिस हुजे या रेंजर हुजे उनजी तज़ली कई, न रुगो सिंध में पर हर जॻह। त हाणे इहो सिस्टम हाणे हिननि सां बि शुरू थियण वारो आहे। हे बचंदा कोन्हे, ख़ुशि न थियनि। जेको छा आहे जो पार्लियामेंट सुप्रीम आहे, सोवरेंट आहे, जंहिंखे आवाम चुने थी उहो ई फ़ैसिला कंदी, उनजे माते ॿियूं सभु चीज़ूं हूंदियूं आहिनि। ईअं कोन्हे त फलाणो इदारो आहे, पोइ त फ़ौज जो 22 ग्रेड जो जेको जनरल आहे माशला थो हाणे, हे बि जेके जजिस आहिनि मोहतरम आहिनि, पर आहिनि त मतिलबु हिन खां वधीक त पार्लियामेंट सुप्रीम आहे। त इहे सभु चीज़ूं इन कॉन्टेक्स्ट में तव्हां ॾिसो। चलो टाइम हिकिड़े ॿिए ब्रेक जो थियो आहे। नाज़रीन नालू था ब्रेक ते, कोशिशि कंदासीं ब्रेक खां वापसि अचूं त सिंध जे हवाले सां कुझु 2-3 शयूं ॿियूं बि आहिनि, ख़ासि करे मुस्लिम लीग नून जे हवाले सां, मुस्लिम लीग नून जी सिंध जी क़यादत जे हवाले सां। ऐं चाहींदुसि उन ते बि थोरो घणो असां रोशनी विझी सघूं पंहिंजे हिन प्रोग्राम में। असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब, मुस्लिम लीग नून ज़ाहिर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मैंडेट सिंध में मिलियो, पर मुस्लिम लीग नून ॾांहुं सिंध जे माण्हुनि खे उमेदूं कुझु हुयूं, कुझु ज़ाहिर आहे माण्हुनि चाहियो पिए त को मुतबादिल अचे सिंध में, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻे वांगुरु वरी खटे आई। मुस्लिम लीग नून जेको सिंध उनखे मोट जेका ॾिनी आहे, उन में इहो त अधु वज़ारत मिली आहे मुस्लिम लीग नून जो जेकॾहिं को माण्हू आहे उनखे वफ़ाक़ी काबीना में। उन खां पोइ सॼी तव्हांजी सिंध जी क़यादत मुस्लिम लीग नून जी ग़ाइबु आहे। मियां साहिबु कराची वञे, मियां साहिबु घोटकी वञे, जेॾां वञे सदारत लाइ बि सैयद गौस अली शाह जो नालो, वरी असां ॾिठो ममनून हुसैन साहिबु अची वियो। गवर्नर तव्हां अञा ताईं पंहिंजो मनपसंदि विहारियो वेठा आहियो MQM जो, उनजे पोयां अलाए कहिड़ी हिकमत अमली आहे तव्हांजी। त आख़िर मुस्लिम लीग नून जी सिंध जी क़यादत नज़रअंदाज़ छो आहे हिन महिल? पहिरीं ॻाल्हि इहो त मुस्लिम लीग नून जो अधु मिनिस्टर कोन्हे, मुस्लिम लीग जो 2 मिनिस्टर आहिनि।
हकीम बलोच मुस्लिम लीग जो है, मुर्जा खान जतोई भी मुस्लिम लीग जो न हुते इलेक्शन कमीशन त एनपीपी थी ज़ाहिर करे न उहो पहिरीं ज़ाहिर कई न हाणे अञा ताईं हाणे तव्हां ॾिसो त इवन जतोई साहिब जो कंहिं शिकारपुर मां विड़ियो उहो PMLN जी टिकट ते विड़ियो आहे ऐं बाक़ी रही ॻाल्हि फंक्शनल लीग इत्तेहादी त साईं उनजे तरफ़ां आहे इतफ़ाक़नि सां जेके जनरल सीट्स आयूं आहिनि मुस्लिम लीग नून जूं सो जतोई साहिब ऐं हकीम बलोच खां सवाइ ॿियूं न आयूं बाक़ी मां आयो आहियां ॿ ॿिया अक़लती आया आहिनि ऐं हिकु मारवी आई आहे ये टोटल 3-4 ॼणा आहियूं हाणे स्टैंडिंग कमेटी वरी जेका नई कैबिनेट अचे थी उन में बि सिंध मां जेको सो 1-2 ॼणा अचनि था उहो को मेन मसलो न आहे ॿी ॻाल्हि क़यादत किथे आहे बाक़ी मेन ॻाल्हि मियां साहब जॾहिं अचे थो भुट्टो आहे न जॾहिं बि हूंदो आहे तॾहिं मेन ॻाल्हि इहा आहे त का बि हिन वक़्त ताईं सिंध जे अंदरि सियासी मीटिंग न थी आहे जेकॾहिं इहा हिकिड़ी हूंदी आहे जेका क़यादत सियासी माना प्रेसिडेंट जनरल सेक्रेटरी वग़ैरह उहे ईअं अची सघंदा पर सियासी क़यादत जो हर ऑफिशियल मीटिंग में अचणु ज़रूरी न हूंदो आहे मियां साहब जो हींअर 2 दफ़ा अचणु थियो असां जेके MNAs आहियूं MNA आहियूं MP आहियूं असां गॾु हूंदा आहियूं उन ॾींहुं ग्वादर वियो ते तॾहिं मां गॾु हुअसि कराची आयो डॉक्टर दर्शन हो डॉक्टर सलीम जिया जो दर्शन जो ॻोठ हो डॉक्टर दर्शन उते हो सलीम जिया जो ॻोठ हो सलीम जिया जे करे वियो पंहिंजे तरफ़ां वियो पार्टी जे तरफ़ां न आहे वही आहे त पार्टी क़यादत यानी कि नाराज़ आहे न न न या नाराज़ आहे या को बि नाराज़ कोन्हे सियासी का बि मीटिंग न हुई ऑफिशियली मीटिंग्स जे अंदरि MNAs जो अचणु ज़रूरी हूंदो आहे MPAs जो अचणु ज़रूरी हूंदो आहे जेकॾहिं उन्हनि खे MPAs खे घुरायो वञे ऑफिशियल मीटिंग हुई ऑफिशियल कंहिं बि जॻह ते जेकॾहिं कंहिं दौरे ते मियां साहब वञे थो चाहे सैलाब जी सूरत हाल ॾिसण जे लाइ वञे थो या ग्वादर ब्रीफिंग ते वञे थो या कायदे आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरणु अचे थो हिकिड़ो ऑफिशियल आयो ऐं मज़ार ते हाज़िरी भरे चई हुतां वञा थो ग्वादर त उन जे लाइ को सियासी क़यादत जो हुजणु हुते उन खां अॻु में चौधरी निसार अली खान आयो तॾहिं मुमताज़ अली भुट्टो मामून मियां सुमरो वग़ैरह सभु उन टाइम ते मौजूदु हुआ मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो साईं गौसली शाह साहिबु जेको आहे सो उन मीटिंग में कोन आयो हो थी सघंदो की हिकु ई मीटिंग थी आहे सियासी उन में सॼी क़यादत अवेलेबल हुई सिर्फ़ु साईं गौसली शाह खां सवाइ बाक़ी सभु साईं गौसली शाह हाणे थी सघंदो का उन टाइम ते का एमरजेंसी हुजे किथे उहो ॿाहिरि हुजे ऐं हिन वक़्तु असां सियासी हिन वक़्तु असां सियासी क़यादत जेको किरदार आहे बिल्कुलु ठीकु आहे मरकज़ी क़यादत जो हिन वक़्तु मुंहिंजे हिसाब सां गवर्नमेंट खे माना PMLN जी गवर्नमेंट खे असां गवर्नमेंट जो हिसो आहियूं असांखे इन सियासी कल्चर खां निकिरी असांखे फेडरल गवर्नमेंट ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट जे अंदरि गवर्नमेंटरी मिशनरी जे तहत असांखे छा एक्शन वठणु खपनि कीअं असांखे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन बहितर करणु खपे छा असांजी फॉरेन पॉलिसी हुअणु खपे छा असांजी इकोनॉमी जी पॉलिसी हुअणु खपे छा असांजी कॉमर्स जी पॉलिसी हुअणु खपे छा असांजा नेचुरल रिसोर्सिस आहिनि उन्हनि जे लाइ असांजी छा पॉलिसी हुअणु खपे छा असांजा जेके इदारा आहिनि जेके असांजा हमेशह असांखे खसारे में विझनि था उन जे लाइ कहिड़े नमूने सां इम्प्रूवमेंट नथा चाहियूं त असां जेके असांजा आहिनि PIA आहे पाकिस्तान स्टील मिल आहे जेके अहिड़ा इदारा आहिनि जेके असांजो जेको असांजो नालो आहे उन्हनि ते हींअर ध्यानु हींअर सिंध ते ध्यानु जे करे न ॾे आहे फेडरल गवर्नमेंट त इहो लॉ एंड ऑर्डर ते फेडरल कैबिनेट जो इजलास पंहिंजे मफ़ाद जी ॻाल्हि पंहिंजो मफ़ाद न आहे पाकिस्तान जो मफ़ाद आहे मुल्क जो मफ़ाद कराची में अमन आहे जेकॾहिं कराची में अमन आहे त मुल्क जी इकोनॉमी टोटल डिपेंड करे थी कराची ते हिकु ॾींहं जे कराची बंदि थियण सां बिलियन रुपीज़ जो नुक़सानु थिए थो मां तव्हांखे शुरू में ॿुधायो वफ़ाक़ी काबीना शामिल छो नथा करे हू वीचारा त वेठा आहिनि आता ज़ाहिर कराची में अमन थींदो MQM शुरू खां वठी MQM जो को फेडरल कैबिनेट में शामिल थियण जो PMLN गवर्नमेंट जे तरफ़ां को इशारो न हो हिकु दफ़ो न कराची में अमन जी तव्हां ॻाल्हि कई उन करे उन जे अचण सां को अमन न थींदो जेकॾहिं उन जे अचण सां अमन थिए हा त अॼु पुराणा जेके 5 साल गुज़रिया उन्हनि 5 सालनि में को हिकु ॾींहुं ॿुधायो जंहिं ॾींहुं कराची जे अंदरि टारगेट किलिंग न थी हुजे 5 सालनि में को हिकिड़ो ॾींहुं ॿुधायो जंहिं उन जे अचण सां को फ़र्क़ु कोन पवंदो की उहा गवर्नमेंट हुजे सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजा पीपुल्स पार्टी वारा असांजा पंहिंजा आहिनि असांजा पंहिंजा भाइर आहिनि डॉक्टर साहिब सां असांजी दोस्ती आहे डॉक्टर साहिब खे इन प्रोग्राम जे तहत पंहिंजे चीफ मिनिस्टर खे पंहिंजे गवर्नमेंट खे चवे की साईं असांखे सेनेट में इहा ॻाल्हि करे त साईं असां सिंध गवर्नमेंट खे इल्तिजा था करियूं पीपुल्स पार्टी जा सेनेटर
त सिंध गवर्नमेंट एक्शन वठे त जी माण्हू अमन सां रही सघनि। तव्हां खां पुछणु चाहींदुसि त पाकिस्तान पीपल्स पार्टी खां जॾहिं बि उन्हनि जे अॻवाननि खां मेंबर्स खां जॾहिं बि असां सवाल कयो त पीपल्स पार्टी वटि अक्सरियत हुई, उनखे का ज़रूरत कोन हुई MQM खे गॾु खणी हलण जी, पर उनजे बावजूदि तव्हां इताद छो कयो? सिंध जे माण्हुनि खे एतिराज़ हुआ, तव्हांजे वोटर्स खे एतिराज़ हुआ। उनजो बुनियादी सबबु इहो ॿुधायो वेंदो त असांखे अमन खपे, सिंध में अमन लाइ असां इताद कयो आहे MQM सां। त 5 सालनि जो तव्हांखे तजुर्बो, तव्हां इन इताद जे करे कहिड़ो अमन ॾेई सघिया सिंध जे माण्हुनि खे कराची में, ऐं हाणे MQM कोन्हे उन सां कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे, कहिड़ी बदमनी जी भड़की थी आहे? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, असां जेको इतिहाद कयोसीं, असांजी जेका रिकन्सिलेशन जो जेको नारो हयोसीं, उहो अमन अमान पंहिंजी जाइ ते आहे, पर असल ॻाल्हि इहा हुई त पॉलिटिकल फोर्सिस ऑन पेज हुजनि सो दैट के थर्ड फोर्स न अचे। दिस वॉज अ सिंपल रीज़न्स जंहिंजे करे असां मुस्लिम लीग नून खे बि शुरूआती दौर में इहे असां गॾु हुआ, पोइ छॾे विया। चवण जो मतिलबु इहो आहे त जेको असां चऊं था त इहे प्रोसेस ऑफ रिकन्सिलेशन पॉलिटिकल फोर्सिस ऑन पेज हुजनि, उन लाइ डेमोक्रेसी कंटिन्यू थींदी। जेकॾहिं उहो असां कयोसीं, आसिफ ज़रदारी इज़त सां आयो, इज़त सां वञे पियो, असीं चवंदासीं त हाणे इहो कंटिन्यू थिए। हाणे हिननि जे हवाले आहे त इहे कीअं था कनि, इन्हनि जेकॾहिं का चालबाज़ी कई, इन्हनि जेकॾहिं का कंस्पायरेसी कई। ॾिसो 88 खां पोइ असांजी हुकूमत वई, असांजी सिंध असेंबली में अक्सरियत हुई, हिननि तोड़ फोड़ करे हिननि जेको आहे सो जाम सादी खे इंस्टॉल कयो। उन खां पोइ 97 में बि असांजी अक्सरियत हुई, हिननि तोड़ फोड़ करे गौस अली शाह लियाकत जतोई खे कयो। हाणे बि जेकॾहिं हिन उन छा नेट थियो, हिननि जा बि टपड़ गोल थी विया। हाणे बि जेकॾहिं हिननि कंस्पायरेसी कई त इहे बचंदा कोन, किथे कोन बचंदा। ही बचंदा या न बचंदा, तव्हां छा कंदा? असां जेल में मोचड़े लाइ तयारु आहियूं, हिननि में दम कोन्हे। रहमान मलिक साहब खे वरी असां जेल में मोचड़े लाइ तयारु आहियूं, हेठि हिननि में दम कोन्हे, वञी वेंदा रहमान मलिक अमन कराईंदो। वरी मोकिलंदा असां हर चीज़ लाइ हाज़िर आहियूं। MQM खे गॾु करण सां मेन मक़सदु इहो न आहे त MQM जे गॾु करण सां हाणे त तव्हां गॾु पिया कयो बादशाह, हाणे त तव्हां उन सां गॾु शामिल पिया थियो। पार्टी ज़ाहिर कोन थी थिए करे कि तुंहिंजो आवाज़ दॿजी वञे, जी हिकिड़े आम आवाज़ आम हाणे त बादशाह तव्हां सां गॾु आहे इनडायरेक्टली। MQM असेंबली में आवाज़ खणी आई त बाद कराची में अमन करायो, आम ताजर इताद वग़ैरह उन्हनि जो आवाज़ साईं उहो सभु तव्हां कंस्पायरेसी पिया कयो। ॻाल्हि इहा आहे कंस्पायरेसी में तव्हां पाण मुनी वेंदा। तमाम त कराची तां तालुक रखो, पहिरीं ॾींहुं मुंहुं उथियारियो असेंबली जे अंदरि, असेंबली जे अंदरि पहिरीं आवाज़ ई मुंहुं उथियारियो आहे। उनजो नोटिस कोन वरितो, तव्हांजो न वरितो, बिल्कुलु वरितई। साईं चए थो त असां ॾिसो, असां कराची जो हर चैनल ते बि उथियारियो, असेंबली जे अंदरि पहिरीं स्पीच बि कई त साईं कराची। असां चाहियूं था त पंजाब में सेक्रेटेरियन किलिंग खत्म थिए, सिंध जी ॻाल्हि बलूचिस्तान ऐं सिंध में किलिंग बंद थी, सेक्रेटेरियन किलिंग पंजाब में स्टॉप थियण खपनि। सेक्रेटेरियन जी महिरबानी, असेंबली जे अंदरि क्वेश्चन विझरायो आहे, असेंबली जे अंदरि हिकिड़ो क्वेश्चन विझरायो आहे त असांजी केतिरी हिंदू कम्युनिटी सिंध जे हालातनि खे ॾिसी माइग्रेशन पई करे, ऐं हिननि 5 सालनि जे अंदरि जेका 47 खां वठी 47 में न वेई, 65 में न वेई, 71 में न वेई, पर हींअर 2008 खां वेई आहे, माइग्रेशन थिए पई, वरी बि उहा किथां पई थिए, सिंध मां पई थिए। इन ते ॻाल्हाईंदासीं बिल्कुलु अलॻि प्रोग्राम करे त तव्हां सिंध जा सॼण आहियो, सिंध धरती जा रहाकू आहियो या कोन आहियो, जेके वञनि पिया सिंध छॾे, उन्हनि जो सिंध सां कहिड़ो लॻा? माऊं भेणूं सेफ न आहिनि। 4 ॿारनि जी माउ शहदादपुर मां अगवा थी थिए, इन हली को दाद फरियाद ॿुधण वारो न आहे। लाज़मी जंहिंजी इज़त मुस्लमान अगवा थियनि ई कोन था, सिंधी हिंदू था अगवा थियनि। हिंदू मेन टारगेट मुस्लमान नथा थियनि। रेशो केतिरो आहे उन ते बि ॻाल्हाईंदासीं, तव्हांखे अलॻि घुराईंदासीं त हिकिड़ी शइ खे बुनियाद बणाए तव्हां प्रोग्राम जो टाइम ख़तम थो थिए, सुभाणे ताईं ॾींदो इजाज़त। अला भाई।